बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाम बाज बि ओॾिया ई मंगा। अपनी ॾिसंदड़नि पिरी प्यारनि सिक वारनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद। हमेशह जीअं कंहिं न कंहिं फ़नकार सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर हूंदा आहियूं, पर अॼु कंहिं फ़नकार सां न, पर तव्हां सां तमामु का सुठी ॻाल्हि करणी आहे। ऐं ॻाल्हि करण जो मक़सदु हिकिड़ो ई आहे, अव्हांजी ॼाण में वाधारो करणु। अव्हांजी ॼाण तमामु घणी आहे, अव्हांजी ॼाण वसी आहे। आउं चाहियां थो त कुझु सोचूं, कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं तव्हांजे ज़हन में आणजनि जंहिंमें तव्हां उन मां कुझु फ़ाइदे अफ़रोज़ थियो। दोस्तो, हिकिड़ो लफ़्ज़ु आहे ख़याल। अॼु असीं ख़याल मुतालिक़ अव्हां सां कुझु ॻाल्हियूं शेयर कंदासीं ऐं असीं चाहींदासीं त ख़याल लफ़्ज़ु असां पंहिंजे मुख़्तलिफ़ जुमलनि में कमु आणींदा आहियूं। असीं तव्हां सभई सिंधी मिठड़ा प्यारा माण्हू लफ़्ज़ु ख़याल जॾहिं बि कंहिं जुमिले में कतबु आणींदा आहियूं त उन जुमिले जे हिसाब सां उन जी माना निकिरंदी आहे। यानी जहिड़ो जुमिलो हूंदो आहे त लफ़्ज़ु ख़याल जॾहिं असां उन में रखंदा आहियूं, उन जुमिले मुताबिक़ उन जो जवाबु ईंदो आहे। असीं उनखे पंहिंजे जुमिले में कतबु आणींदासीं, इनशाअल्लाह तव्हांखे उन मुतालिक़ सम्झाणी ॾींदासीं। उनखां अॻु में जिन बि दोस्तनि असांजे चैनल खे हींअर जॉइन कयो आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा ऐं फेसबुक ते फॉलो कंदा, त जीअं असांजो सभ खां पहिरियां जेको बि वीडियो अचे उहो तव्हां ताईं सभ खां पहिरियां पहुचे। दोस्तो, लफ़्ज़ु आहे ख़याल। जॾहिं बि असीं हिन लफ़्ज़ खे इस्तेमालु कंदा आहियूं त लफ़्ज़ त हिकिड़ो ई आहे ख़याल, पर उन जी मानाऊं मट हूंदियूं आहिनि। मिसाल, असीं कंहिं बि बस स्टॉप ते, एयरपोर्ट ते या कंहिं बि हुजूम वारी जॻह ते, रश वारी जॻह ते हूंदा आहियूं, भीड़ हूंदी आहे माण्हुनि जी, अच वञ हूंदी आहे माण्हुनि जी, त पोइ उन टाइम में असीं पंहिंजे सामान ॾांहुं इशारो कंदे उन वक़्तु भरिसां बीठल कंहिं माण्हू खे मुखातिब थी चवंदा आहियूं त अदा महिरबानी करे मुंहिंजे हिन सामान जो ख़याल रखिजां। लफ़्ज़ु आहे ख़याल। महिरबानी करे मुंहिंजे हिन सामान जो ख़याल रखिजांइ। हाणे हिते लफ़्ज़ु ख़याल जेको आहे असांखे जेका माना ॾिए पियो, उहो आहे त मुंहिंजे सामान जो तवजो कजांइ, ध्यानु ॾिजांइ, समा कजांइ, ख़याल कजांइ। त इन लफ़्ज़ ख़याल जी माना असांखे इन जुमिले में अचे थो त तवजो ॾिजांइ, समा कजांइ। आहे लफ़्ज़ु हिकिड़ो ख़याल, पर उन जुमिले में जॾहिं अचे थो त असांखे इन जुमिले जी माना उन वक़्तु इहो ॾेखारे थो त समा कजांइ, ध्यानु ॾिजांइ। ॿिए जुमिले में असीं ॾिसूं था त को बि कलमदान आहे जॾहिं का पंहिंजी तख़लीक़ करे थो ऐं पने ते पंहिंजे ज़हन सां का शइ जोड़े थो, लिखी उहा शइ जॾहिं कंहिं माण्हू खे ॿुधाए थो त माण्हू ॿुधण खां पोइ उन कलमदान खे चवनि था त वाह जो ख़याल अथसि। लफ़्ज़ु ख़याल इस्तेमालु कयोसीं त वाह जो ख़याल अथसि, वाह जी सोच अथसि, ज़बरदस्त, कमाल करे छॾियईं। त लफ़्ज़ु ख़याल हिते अचे थो त माना वाह जो लिखियो अथई। पहिरियां जुमिले में असां कमु आंदोसीं त सामान जो ख़्यालु कर, माना उनजो समाओ कर। ॿियो लफ़्ज़ु असां कमु आंदोसीं त तहरीक लिखण जे हिसाब सां त वाह जी सोच अथसि, वाह जो ख़याल अथसि। लफ़्ज़ु ख़याल अचे थो, पर हमेशह उन जी माना जुमिले मुताबिक़ अलॻि अचे थी। अॻिते वधूं था ऐं ॾिसूं था ऐं टियों जुमिलो ॻाल्हायूं था। टियों जुमिलो हीअ आहे त को बि माण्हू जॾहिं वॾो हूंदो आहे, ईंदो आहे, नंढड़ा माण्हू पाण में कंहिं बि ॻाल्हि ते झेड़ो झटो कंदा आहिनि बीठा, त हू अची उन्हनि खे इहो ई चवंदो आहे त तव्हांखे त को नंढे वॾे जो ख़्याल ई कोन्हे। त हिते असांखे इन जुमिले में ख़याल लफ़्ज़ जी माना अचे थी त तव्हांखे के नंढे वॾे जो अदब कोन्हे, एतिराम कोन्हे, लिहाज़ कोन्हे। त अहिड़े नमूने सां लफ़्ज़ु ख़याल हिकु लफ़्ज़ु आहे, पर जुमिले में जॾहिं अची वियो त तव्हांखे नंढे वॾे जो ख़याल कोन्हे, त उन जी हिते माना अचे थी तव्हांखे एतिराम कोन्हे, अदब कोन्हे, हया कोन्हे। त अहिड़े नमूने सां लफ़्ज़ु साॻियो ई आहे, पर माना उन जी मुख़्तलिफ़ आहे। अॻिते वधूं था ऐं आख़िरी असांजो जुमिले जो लफ़्ज़ु आहे त ख़याल सां। अक्सर करे इहो ॾिठो वेंदो आहे, असांजा वॾड़ा जेके हूंदा आहिनि, पंहिंजे नंढड़नि जेके बचा हूंदा आहिनि उनखे चवंदा आहिनि त ख़याल सां। त हिते माना निकिरे थी त ॾिसी हल, सोचे सम्झी हल। त लफ़्ज़ु साॻियो ई ख़याल आहे, पर उन जी माना मफ़हूम हिते अचे थो त ख़याल सां हल, ॾिसी वाइसी हल। त असीं लफ़्ज़ु ख़याल खे मुख़्तलिफ़ जुमिलनि में कतबु आणे मूं कोशिशि कई तव्हांखे सम्झाइण जी त असां हिकु लफ़्ज़ खे मुख़्तलिफ़ जॾहिं जुमिलनि में इस्तेमालु कयूं था, उन लफ़्ज़ जूं मानाऊं मुख़्तलिफ़ निकिरनि थियूं। लफ़्ज़ु साॻियो ई आहे, पर माना उन्हनि जूं मुख़्तलिफ़ निकिरनि थियूं। इहा नंढड़ी मुंहिंजी हिकिड़ी कोशिशि हुई
जेका मूं चाही त अवां सभिनी दोस्तनि सां शेयर कयां ऐं अव्हांखे कुझु नॉलेज ॾियां। असांजा सिंधी लफ़्ज़ तमामु सुठा लफ़्ज़ आहिनि, प्यारा लफ़्ज़ आहिनि, मिठड़ा लफ़्ज़ आहिनि ऐं असांजे लफ़्ज़नि में मिठास हूंदो आहे। ऐं कोशिशि कंदुमि त वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में तव्हां सां कंहिं सुठनि लफ़्ज़नि सां वरी ॿीहर तव्हां सां मुखातिबु थियां। ऐं असांजे चैनल खे महिरबानी कयो लाइक कयो, सब्सक्राइब कयो, शेयर कयो त जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुचे। इंशाअल्लाह कंहिं प्रोग्राम में वरी तव्हां सां गॾु मुखातिबु थींदासीं। तेसिताईं पंहिंजो ऐं पंहिंजे वालिदिन जो ख़्यालु कंदा। अस्सलामु अलैकुम।